ॻोठ पीरबख्श मल्ला में मौजूद आहियूं जिते गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल मोहम्मद खान मल्ला जेको 1994 में क़ाइमु थियो हिन स्कूल जी जेका असां बिल्डिंग उहा मुकमल ज़बूनियारी जो शिकार आहे। जो पंहिंजे ॿारनि खे पढ़ाए ॿार हिन खां वधीक अञा ॻोठ में आहिनि जेके माइट बि चाहिनि था त पढ़ाई पर माली हालात न हुअण जे करे उहे ॿार उहे नियाणियूं उहे छोकिरा नथा पढ़नि। हिन वक़्तु 32 ॿार जेके उहे ॿार दाख़िल आहिनि ऐं 12 ॿार उहे जेके अणदाख़िल में बि असांजे हिते हाज़ुर आहिनि। कोन्हे ऐं का सहूलियत कान्हे हिते का को चौधी वारी स्कूल कान्हे। स्कूल चौधी वारी पंहिंजी जाइ ते मथां छित टुटी पई आहे स्कूल जी ऐं हीअ जॻह हालत हाणे ॾिसो पिया तमामु संगीन हालत आहे ऐं असां पाकिस्तान जी गवर्नमेंट खे सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं वज़ीर तालीम खे त बराए महिरबानी हिन स्कूल जो कुझु कयो वञे। कुझु कोन न को पीअण लाइ पाणी आहे ऐं न को बाथरूम न को चौधारी आहे। पोइ असांजो सारो सियारा असीं पढ़ण लाइ चाहियूं था पर बिल्डिंग ठहियल कोन्हे। गुलन अंदर फरहान भरी तो मोतिन सा मेहरान भरी तो हीरा लैला लार कुदरत वारा। स्कूल जे उस्ताद जूं शागिर्द ऐं शागिर्दाणियुनि जूं समाजी अॻवान जूं हिननि जो चवणु आहे त हीउ स्कूल जेको आहे असां हिन में 32 खां मथे दाख़िल ॿार त आहिनि पर हिन स्कूल खे जेका असां हंगामी बुनियादनि ते बिल्डिंग जोड़ाई ॾिनी वञे ऐं ॿारनि खे वेहण लाइ फर्नीचर पीअण लाइ पाणी ऐं वाशरूम जहिड़ियूं जेके बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन फरहान कुंबर सां गॾु राजा रशीद कुंबर, सिंध टीवी न्यूज़, किपरो।